रहे सदा सिंधुअ जी छोली मारवड़न जी मिठड़ी बोली रहे सदा सिंधुअ जी छोली मारवड़न जी मिठड़ी बोली गली गली ऐं घर घर गूंजन सिंध अमर जा नारा 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 जिए सिंध वारा जियन सिंध टोपी अजरक वारा जियन जिए सिंध वारा जियन सिंध टोपी अजरक वारा जियन आवामी आवाज़ सकाफ़ती सॾ ते गौसपुर शहर बि सकाफ़ती रंगनि सां रंगिजी वियो आहे। शहर जे हायर सेकेंडरी स्कूल में कोठाल सकाफ़ती तक़रीब में उस्तादनि तोड़े शागिर्दनि वॾे अंग में शिरकत कई। तक़रीब में सकाफ़त खे उजागर करण लाइ खाधे पीते जूं शयूं, माखी, साग ऐं चांवरनि जी मानी जा स्टॉल लॻाया विया। जॾहिं त रिलियूं, भर्थ भरियल कपिड़नि, हथ जे विञणनि, अटे पीअण वारे जंड समेत हथ जे हुनर जी नुमाइश कई वई। इन मौक़े ते स्कूल जे उस्ताद यूसुफ शाह असगर बिजाराणी तोड़े शागिर्दनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त 1 डिसंबर ॾींहुं सकाफ़ती ॾियारो हिकु सकाफ़त खे ईद जियां मल्हाईंदासीं। हुन चयो त असीं सिंधी मीडिया जा शुक्रगुज़ार आहियूं जंहिं लखें सिंधियुनि खे हिकु प्लेटफॉर्म ते गॾु कयो आहे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk